अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फिल कुरआनिल मजीद। सुभान अल्लाह, सुभान वल फुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। यख़्रुजु मिन्हुमल लुअलुअ वल मरजान। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इलाही तो आशिकन दी खल्की अहली ज़ात के भी हम वातन ते के जागन सारी रात। फिर है फुटे फिर भात
वनी मिलो कन मोहम्मद से पिरिया सदी पचार में अचे जन आराम दुनिया तिन लय दाम पुछन मौसम मौत जे नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारों न घबराओ शफाअत इनके घर की है सुभान अल्लाह बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हमदई सलात खां बाद काबिले सद इज्जत व एहतराम जी वकार जुमला फर्जंदाने हजरत किबला साईं शाह मुराद शीरावी रहमतुल्लाह तआला अलैह व मुक़्तदर उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मौजा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों अल्हम्दुलिल्लाह हर महीने जियां हिन महीने भी मुसलसल हलंदड़ यारी शरीफ जो प्रोग्राम अज जारी है सारिया जेको तकरीबन आचार सालार गोठ जा आशिक गॾिजी सोने मुर्शिद साईं हाजी खम्मन शाह बादशाह शीरावी दामत बरकातुल आलिया जे निगरानी में हलाइंदा पिया सुभान अल्लाह असीं दुआ की आयो अल्लाह इन्ही मोहब्बत खे दायम कायम रखे अल्लाह कंदो इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी है सारी रहंदो मुहर्रम शरीफ महीने जी यारी शरीफा महीने जे हिसाब सां उनवान मौजू हलंदो आ उन जो सवाब बादशाह पीर जी बारगाह में पहुंचाइबो आ दोस्तों तो अज इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम व रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ज़िक्र पाक जी महफ़िल जंहिंमें अज जो मौजू मुंतखब कयो आ घणे दोस्तन जे इसरार ते त असां करबला जा कुछ वाक़ियात शहादतूं ॿुधंदा पिया अचूं पर करबला खां बाद छा थियो काफ़िलो इमाम आली मकाम जो मदीने पाक कीअं पहुतो इहे ॻाल्हि असां ॿुधण था चाहियूं त अॼु मूं पंहिंजी तकरीर जो उनवान उहो ई रखियो आहे कुझु अॻ में जन जवाननि जी महफ़िल आहे क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में उन्हनि जूं फज़ीलतूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि उन खां बाद करबला खां वापसी वारो सफ़र मदीने ताईं अवां सॼी जमात खे अपील आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आहे त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेंदो सुभान अल्लाह
अचो त वड्डा जवान नंढा सब गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हां जे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। अल्लामा इमाम नस्वी रहमतुल्लाह अलैह मरजल बहरैन में तफसीर कंदे इरशाद फरमाइनि था ये ॿई समूंड पाण में गॾिया ये कहिड़ा समूंड आहिनि। फरमाए तो अल्लाह पाक इशारो कयो आहे हजरत मौला अली शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं सैयदा तैयबा हजरत बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे तरफ ये ॿई पाक समूंड जॾहिं मिलिया यखरुज मिनहुमल लुलु वल मरजान। अल्लाह पाक फरमायो पोइ इन्हनि ॿिनि समूंडनि मज़ा असां हिकिड़ो दुनिया जे तख़्ते ते मोती आंदो ॿियो मरजान आंदो। साईं फरमाइनि था मोती खां मुराद इमाम हसन ऐं मरजान खां मुराद इमाम हुसैन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बस समूंड हिकु मोती हिकु मरजान चार मदीने जो साईं गॾु बीहे त पंज तन पाक पंज तन पाक। मुजादी दोस्तों ही वो सरदार घराणो आहे दुनिया जूं सरदारियूं ख़त्म थी वेंदियूं बादशाहन जूं बादशाहियूं ख़त्म थी वेंदियूं मगर पंज तन पाक घराणे जी सरदारी मुंहिंजा प्यारा हमेशा हमेशा पई हलंदे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अरे मुख्तसर तारीफ़ अल्लाह जा महबूब इहो भी याद रहे त हे जेके पंज तन पाकन इन्हनि जा नाला बि रब पाण रखिया रब करीम जा प्यारा। हदीस पाक में अचे तो अल्लाह पाक फरमायो मां लिखियल मख्फी खजानो हुयो पोइ मूं चाहियो त मां ज़ाहिर छा मां सुञातो वञा पोइ मां पंहिंजे प्यारे महबूब खे पैदा फरमायो। सब खां अॻ में रब पंहिंजे हबीब खे पैदा फरमायो। पोइ जॾहिं मदीने जा साईं पैदा थिया अल्लाह जी बारगाह में निगाह कयाऊं अल्लाह साईं जी तारीफ़ कयाऊं। रब फरमायो मुंहिंजा महबूब तुझी तारीफ़ मां पां पंहिंजो नालो रखां थो महमूद। हाणे महमूद जी माना है तारीफ़ कयल। जॾहिं अल्लाह जे हबीब रब जी तारीफ़ कई त वाह वाह मुंहिंजा पाक रब वाह जो अवां जो शान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन
सब तारीफ़ों अवां जे ला अवां आलमीन जा रब आयो युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द ज़मीनो आसमान में अवां जी तारीफ़ आ मुझे हबीब जने अल्लाह जी तारीफ़ कई रब उन तारीफ़ जो नालो रखियो महमूद हाने रब पंहिंजे हबीब जी पान तारीफ़ फरमाई सुभान अल्लाह सुभान मुझा हबीब अमा मुझी तारीफ़ कया मां अवा जी तारीफ़ कई अल्लाह पाक फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन कद जाअकुम मिनल्लाहि नूर नूरुन व किताबुम मुबीन सुभान अल्लाह सुभान या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत साईं सैयद खमन शाह बादशाह के सुजाग कयो ऐं हकीकत ॻाल्हि आहे त हिन मुहर्रम शरीफ में टे प्रोग्राम ॾींहं जो बि ऐं सकरन प्रोग्राम करे गर्मी ॾाढी उतां मोटियो आहियां पोइ अञा गोॾी ॿीड़ी न कई आहे वरी साईं जी हाज़िरी अची ॾिनी आहे पर जेकॾहिं सुस्त थींदो त या अवां सुम्ही पवंदो या मूंखे निंड वठी पोइ छा थींदो लाहे त वया मुयखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां लाहे त वया मुयखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां ओ सुतड़ी हुयस से जते होला जीला ओ निंदड़ी वठी वयम जोरी निंदड़ी वठी वयम जोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां लाहे त वया मुयखे लोरी लाहे त वया मुयखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां ओ साण वठी विया की नकी अल्लाह होला है छपर छने वया छोरी छपर छने वया छोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां लाए त वया मुयखे लोरी लाए त वया मुयखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां ओ दियूं शाह लतीफ जैमिया होला हियण लगाए वयम होरी हियण लगा ए वयम होरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां लाए त वया मुयखे लोरी लाए त
उलमाए अहले सुन्नत मदीने जे ताजदार जेका अल्लाह जी तारीफ़ कई उन जो नालो रब महमूद रखियो ऐ रब करीम पंहिंजे हबीब जी तारीफ़ कई उन तारीफ़ जो नालो रब करीम मुहम्मद रखियो महमूद ऐं मुहम्मद ॿई हमदमा वरतल ॿिन्ही जो मादो हमदा मोहम्मद भी हमदमा महमूद भी हमदमा जा मुझा प्यारा दोस्तों वरी सुहणो अली शेर खुदा अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था तेरे मौला अली साईं जावा तो संदन अमन फातिमा बिन्त असद नालो ॿियो रखियो मुझे आका फरमायो चाची नालो छा रखियो आ फिलानो साईं फरमायो न मुझे हवाले पंहिंजो बचड़ो कर खणी था हलो जबले अबू कुबैस ते अल्लाह जी बारगाह में अर्ज़ था कयूं मुंहिंजा मौला हिन मासूम जो नालो अव्हां पाण रखो वो जबल अबू कुबैस ते मदीने जा साईं हज़रत मौला अली शेर खुदा के खणी आया मुझा प्यारा दोस्तों अल्लामा अब्दुल रहमान शाफई सफूरी रहमतुल्लाह अलैह नुज़हतुल मजालिस में लिखियो आ मथा पट्टी आई उन पट्टी ते लिखियल हो मुझा महबूब मुझे नालन मां अली नालो रखो मुझो नालो महमूद अवा जो नालो मोहम्मद ऐ हैदर करार जो नालो अली था रखो अरे मोहम्मद अहमद ॿई मदीने जे साईं जा नाला महमूद रब जो पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न अल्लाह पाक जॾहिं अर्श अज़ीम ते वेंदो त पासे में हिकिड़ी कुर्सी हूंदी जंहिंजो नालो हूंदो महमूद उन महमूद कुर्सी ते मदीने जे साईं खे विहारींदा रब फरमाईंदो मुंहिंजा हबीब मोहम्मद अहमद त अॻे ई आई अॼु महमूद जंहिंजी सिफारिश कंदे तुंहिंजी सिफारिश रद्द कान थींदी तॾहिं फिटाई गोॾ फरमायो जत मिड़ोई जत पर मुंहिंजो जत पुनू मुंहिंजो पुनू उत पुनू जत जाए नाहे जतन जे फरमा जो जत सब जवान पर मर्द मंजन हेकड़ो हशर वेल हिसाब में पुनल ईंदो पहलवान पोइ छुटंदो सारो जहान आरीअ जे एहसान से सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हज़रत मौला अली शेर खुदा वो असां जो मौला असां इहो लक़ब कोन ॾिनो आहे साहबा कराम फरमाईंदा असां पंहिंजे पखियुनि सां ॾिठो हिकु दफ़ो अल्लाह जे हबीब सुहिणे हैदर करार जो हथ वठी ऐं मुंहिंजा प्यारा पंहिंजे हथ में ओ जीअं सियासतदान हथ हथनि में ॾेई खणंदा ईअं मौला अली साईं जो हथ हीअं खणी फरमायो मोमिनो अॼु खां पोइ ॿुधो जंहिंजो मां मुस्तफ़ा मौला आहियां
उन मोमिन मोमिनियानी जो हैदर मौला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मन कुंतु मौला फअली मौला। जे जो मां मौला है उन्हें जो हैदर भी मौला। सुने अबू बकर जो भी मौला, सुने उमर जो भी मौला, सुने उस्मान जो भी मौला, असा सभी जो मौला। अज इख्तिलाफ अची विया खिलाफत जो है हो, मगर माण्हू ॻाल्हि समझी कोन। मदीने जा साईं नबियन जा सरदार, सोने महबूब ते नबूवत खत्म थी वई। हाने नबी नहीं हो ऐ मौला अली साईं वलियन जो सरदार। आदम अलैहिस्सलाम का वठी क़यामत ताईं हर अचण वारे वली जो सरदार मौला अली आ। मुझे हबीब फरमायो मुझा महबूब मुझे मथों नबूवत खत्म आ तो ते विलायत जी सरदार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो सुनो हैदर करार असा सभी जो मौला। वरी फरमायो आए मुझा गुलामो अज खां बाद जी जो मां वली आया उन्हीं जो वली मुझो अली आहे। हैदर करार ओ हैदर अन नज़रो इला वजह अली इबादा। मुझो ओ हैदर करारा जे तरफ निहारण ब अल्लाह जी इबादत आहे। सुभान अल्लाह सुभान। अम्मा खातून जन्नत पियो समून बुतूल ज़हरा जंहिंजा लक़ब आया मथों नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की। नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की। जहाँ जलवा नबूवत का विलायत का शहादत का। नबी के सरदार जी शहजादी वलियन के सरदार हैदर जी रानी जन्नती जवानन जे सरदार इमाम हसन हुसैन जी अम्मा ऐं पान कुल जन्नती औरतुन जी सरदार है। सुभान अल्लाह सुभान। अम्मा खातून जन्नत इमाम हसन इमाम हुसैन पंचन पाक जो मुख्तसर शान सिर्फ इशारा। जने इमाम हसन हुसैन साईं मोती मरजान आया हजरत मौला अली साईं इमाम हसन जो नालो रखियो हमजो हमजा। जने इमाम हुसैन आयो नालो रखियाई जाफर। एक शहजादे जो नालो पंहिंजे चाचे जे नाले से ऐं ॿिए शहजादे जो नालो पंहिंजे भाउ जे नाले से। हज़रत जाफर तैयार मौला अली साईं जो भाउ आ। हज़रत हमजो चाचो आ। हसन जो नालो हमजो ऐं इमाम हुसैन जो नालो जाफर। अल्लाह जा महबूब एक ॾियारे आया फरमायो हैदर करार रब करीम मुझे तरफ वही मोकली आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। केड़ी वही मुझे रब मोकली आहे त मुझा महबूब तव्हां पंहिंजे शहजादनि जा इहे नाला बदलायो। इहे नाला बदली कयो। हमजो हटाए उन जाए ते हसन रखो ऐं जाफर हटाए हुसैन रखो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयो, अल्लाह के हबीब फरमायो हैदरे करार अल्लाह पाक फरमायो हमजो हटाए ऐ हसन रखो, जाफर हटाए तमा हुसैन रखो। हे उए नालायन जो जमाने जाहिलियत में यानी जदा खां हजरत ईसा अलैहिस्सलाम हजो वयो पोए 550 साल या 600 साल वारो जेको ज़मानो गुजरियो आहे इनके ज़माने जाहिलियत सजो वेंदो आहे। इन पूरे ज़माने में न कई बार जो नालो हसन हुयो न हुसैन हो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह ताला दी जात बाबरकात फरमायो मुझा महबूब हसन ऐ हुसैन ये बई नाला मुंह जन्नत दे हुस्न वारे पर्दे में ढकिया हा। मां उते महफूज करे रखिया हा तुझे शहजादन दिला ऐ तुझो नालो मोहम्मद मां पंहिंजे हमद वारे पर्दे में रखियो ऐं हे शहजादन जा नाला जन्नत जे हुस्न वारे पर्दे में। मुजादी दोस्तों जॾहिं बिहिश्त तैयार थियो जन्नत तैयार थी कुछ हदीसूं अहिड़ियूं ॿुधाईंदुसि जो इंशाअल्लाह तव्हांजो ईमान ताज़ो थी पवे। जॾहिं अल्लाह पाक बिहिश्त बनायो बिहिश्त तैयार थियो अल्लाह पाक फरमायो बिहिश्त तो में अञा बिन ॻाल्हियुनि जी कमी रहंदी तुंहिंजो हुस्न मुकम्मल न आहे अञा ॿ थंब तो में लॻंदा पोइ तुंहिंजो हुस्न मुकम्मल थी वेंदो। मुजादी दोस्तों एक दफो बिहिश्त अल्लाह खे अर्ज़ कयो मुझा मौला अवां फरमायो त अवां जो हुस्न मुकम्मल थियण में ॿ थंब लॻंदा ॿ पीलर लॻंदा हुस्न जा पोइ तुंहिंजो हुस्न मुकम्मल थींदो। उहे थंब केरनि मुंहिंजे रब करीम फरमायो बिहिश्त हिक थंब जो नालो इमाम हसन आहे ॿिए थंब जो नालो हुसैन आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं ये ॿई शहजादा तुंहिंजे अंदर ईंदा तुंहिंजो हुस्न मुकम्मल थींदो। रिवायत में अचे थो ॾाढी भली रिवायत त हिकु दफ़ो जन्नत ऐं जहन्नम जो पाण में मुनाज़रो थियो। जन्नत चयो त आऊं तोखां बिहिश्त चयो आऊं भलो आहियां जहन्नम चयो आऊं भलो आहियां। बिहिश्त फरमायो तूं कहिड़ी ॻाल्हि में भलो आहीं। जहन्नम चवण लॻो मुंह में ॿ वॾा बादशाह ईंदा। जहन्नम चयो त मुंह में वॾा बादशाह ॿई ईंदा। नाला छा हूंदा? हिकिड़े जो नालो फिरऔन हूंदो ॿिए जो नालो नमरूद हूंदो। इहे ॿई वॾा बादशाह मूं वटि हूंदा तो वटि नंढा नंढा बादशाह हूंदा। मुंहिंजा प्यारा इन जवाब ते बिहिश्त ख़ामोश थी वियो। अल्लाह पाक मलाइक मोकिलियो ऐं मलाइक वञ बिहिश्त खे चओ जहन्नम खे जवाब दे त ओ जहन्नम तो में बातिल बादशाह ईंदा ॿ वॾा हूंदा पर उहे बातिल हूंदा। उहे
वे गुमराह हूंदा काफर हूंदा वे त अञा बि तुंहिंजे लाइ बर्बादी आहिनि पर ऐं जहन्नम ॿुध मूं में बि अल्लाह जा प्यारा प्यारा बादशाह हसन हुसैन ईंदा सुभान अल्लाह जिन जे अचण सां मुंहिंजी रौनक में इज़ाफ़ो थींदो इते जहन्नम ख़ामोश थींदो इमाम हसन इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु प्यारा मुसलमान भाइरो एक सहाबी तो फरमाए त रात जो वक्त मां अल्लाह जे महबूब जे दौलत खाने आयुसि मूंखे ज़रूरी कम हो मूं अर्ज़ मोकिलियो साईं ॿाहिरि आया पर थोरो थधि जो टाइम हो सियारो लॻो अल्लाह जा महबूब आया साईं के कंबल ओढ़ियल हो कंबल हेड़े नमूने सां कंबल हुयो मुझे सामू अची बीठा त साईं जो कंबल मुबारक कॾहिं हितां थो हरकत करे त कॾहिं हितां थो हरकत करे अर्ज़ के मुंहिंजा प्यारा आका अवां जे कंबल में अलाए छा आहे कॾहिं हितां थो कंबल चुरे कॾहिं हितां थो चुरे मुझे आका कंबल हटाए मुझा प्यारा दोस्तों साहबी के साहबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजे गुलाम के सबब ॾेखारियो त हिकिड़े पासे इमाम हसन ॿिए पासे इमाम हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरमायो मुझा गुलाम हे मुझा शहजादा मुखां सवा सुमन कोन हाने मां इरादो कयो तोॾे अचण ॾे त ॿई शहजादा चुंबड़ी पिया नाना से असां हलंदासीं तव्हां असांखे छॾे वेंदो मां ॿाहिरि खणी आयो आहियां साहबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाए खुदा जो कसम पोइ अल्लाह जे हबीब आसमान ॾे ॾियारे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हे मूंखे इलाही प्यारा इलाही प्यारा इलाही प्यारा मुझा साईं तू भेनन सां प्यार कर तू भेनन खे पंहिंजो बना पंहिंजो पाण मोहब्बत कर पर वॾी ॻाल्हि असां जे लाइ छॾे न दुआ घुरियूं मुंहिंजा मौला जेके हिननि जी तारीफ़ कनि हिननि सां मोहब्बत कनि हिननि जा प्रोग्राम कनि हिननि जूं नियाज़ूं विराइनि हिननि जूं ख़ैरातूं कनि ऐं मौला जेके चवनि त कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी बुगाल काने अदाहित हलंदो ज़िक्र हुसैनी कुल वेझड़ा वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी एका बिगाल काने हिते हलंदो ज़िक्र हुसैनी बीका बुगाल काने अदाहित हलंदो ज़िक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी महबूब जे बचन मां कहीं खेत कस लगिया महबूब जे बचन मां कहीं खेत कस लगिया सहर महफिलूं छो न मल्हाईंदा जलते छपर हुसैनी कुल वेझड़ा थी वेहो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थी वेहो
वसंदो करो हुसैन साहबा कराम फरमान था असां पंहिंजे हिन अखियुनि सां ॾिठो अल्लाह जा महबूब सोमणी जी नमाज पढ़ाइनि था सोमणी जी नमाज में इमाम हसन इमाम हुसैन ॿई शहजादा आया सही नमाज पिया पढ़नि मुंहिंजा प्यारा ॿई कुल्हनि ते सवार थियो वञनि हाणे नमाज जमात हले पई ॿई सवार थियनि वरी साईं ॿिन्ही खे लाए हेठि विहारे पोइ मथे उथे वरी जॾहिं अतयात में वियल असां ॾिठो त ॿई शहजादा अचो झोलीअ में वियल वरी जॾहिं उथल ॿई शहजादा हथनि सां खणी हिकिड़े के हिन पासे ॿिए के हिन पासे विहारे अल्लाह सॼी नमाज दोस्तो हाणे हे नमाज आहे या सुहिणे हुसैन ऐं हसन जो बहिराण असांजो ॿार इएं अचे नमाज टुटी वञे मुक्तदी कढी छॾनि मस्जिद मजा पर हे दीन जा वारसल दीन जा मालिकन हिकु दफ़ो साहबा कराम फरमाइनि था असांखे त ख़बर हुई शान जी पर ॿ टे नवां माण्हू आया हे ॿई शहजादा नमाज में अची विया कॾहिं साईं जी पुठीअ ते कॾहिं साईं जी हंज में कॾहिं साईं हेॾा करे वरी सिजदो करे पोयां जेके माण्हू आया न उन्हनि हकल कई ये ॿार मस्ती करे पोइ माण्हू हकल कंदो आहे ओ छोकरा हेॾा चो उन्हनि खे ख़बर कान्हे त केरु नमाज ख़त्म थी त मुंहिंजा महबूब उथी बीठी फरमायूं वो केरु हो जे मुंहिंजे शहजादनि खे चयो त हेॾा होॾा छो साहब किराम अर्ज़ कयोसीं ॿ टे नवां आया इनखे ख़बर कान्हे फरमायूं ख़बरदार जो आईंदा कंहिं मुंहिंजे शहजादे खे नमाज में झली शांत ॾिसो नमाज फर्ज़ जमात सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो हदीस पाक आहे मुंहिंजे आका फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो बेहिश्त इमाम हसन हुसैन जे हुबदारनि मां भरजी वेंदो पोइ कुझु अहिड़ा माण्हू ईंदा जेके सुहिणे हुसैन हसन जी तारीफ़ घटि कंदा मिड़ी कीबाईंदा इमामनि पाकनि जी तारीफ़ खां सुस्ती कंदा अहिड़ियूं जमायतूं आहिनि दोस्तो वाखाण कोन कंदा मोहब्बत खां खाली हूंदा उन्हनि जे पुठनि ते अमलनि जूं भरियूं हूंदियूं अमलनि जा भरोटा हूंदा जॾहिं बेश्त जो दरवाज़ो ठुकाईंदा अंदरों आवाज़ ईंदो अमल खणी वञो पंहिंजा अमल महफ़ूज़ कयो हाणे जन्नत में जाइ न आहे बेश्त इमाम हुसैन जे हुबदारनि मां भरजी वियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुबदार केरु उहे असां ई तव्हां जेके सुहिणे हुसैन जी तारीफ़ था कयूं सुहिणे इमाम पाक जो महफ़िलूं मल्हायूं था इमाम पाक जे गम में अखियुनि जो पाणी वहायूं था यादि रखो इस्लाम में रुअण जी इजाज़त आहे केवल से वेठा रुअण सब्र जे मुनाफ़ी न आहे को माण्हू रोए त उनखे इहो कोन चइबो त ही बेसब्र आहे साईं रुअण खां मना न कई छो त साईं अहिड़े वक़्तु पाण बि रोना हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी मां अल्लाह जे हबीब करीम वटि आयसि मुंहिंजा महबूब ज़ोरारो कतार रोइन पिया मूं अर्ज़ कयो मुंहिंजा आका खे कहिड़ी शइ रोआरियो आहे
फरमायो उम्मे सलमा हाणे हाणे जिब्राइल आयो मुखे खबर ॾेई वियो आ त मुंहिंजा महबूब अवां जे हुसैन खे अवां जे वञण खां बाद अवां जी उम्मत जा माण्हू बेदर्दी सां शहीद करे छॾींदा इन जे करे मारवा थो वो फरमायूं तो मुखे हिकिड़ी मिट्टी ॾिनो मिट्टी फरमाई ये मिट्टी उन जमीन जी आज ते मुझे हुसैन शहीद थी उम्मे सलमा ये महफूज कर जॾहिं हिन जो कलर ॻाढ़ो थी वेंदो पक सम्झ मुझे हुसैन शहीद थी वियो मुझा आदि दोस्तों बुजुर्गो एड़े नमूने सा काफिर काफी रवायतुन रुवण जी इजाजत है अखिन के पानी वहण जी इजाजत आ सिर्फ पार न कढे पार न खणे मुझा प्यारा सीने ते धकन हणे मथे में धूड़ न पाए रंधा न पिटे इन शयन जी मना आए पर जे अख मजा पानी आयो यो जरूरी भी आ जो पानी न आयो त दिल फटण जो खतरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जिन अखिन मुझे हुसैन जे खम्ब में सिर्फ लुढ़क वाया ओ मुझा प्यारा दोस्तो ये भी क्या मजे ॾियारे मुझे सोने हुसैन सां गॾु हूंदा इमाम हसन इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा बई शहजादा मुझे रब जा प्यारा मुझे महबूब जा भी प्यारा एक रिवायत में आए तो मदीने जो साईं अल्लाह जो हबीबा ऐं सोनो हुसैन मदीने वारे जो हबीब मदीने वारे साईं जो हबीबा हुसैन तपो हुसैना एक दफो अल्लाह जा महबूब बेटा एक पासे हंज में इमाम हुसैना बे पासे हंज में हजरत इब्राहिम मुझे महबूब जो साहिबजादा भई बेटा जिब्रील आए अर्ज कया अल्लाह जा महबूब तो के रब सलाम मोकलियो आई अल्लाह पाक फरमायो तो हुसैन इब्राहिम गड न रही सगंदा एक तवार को मुखे रब तो फरमायो या महबूब हुसैन दे या इब्राहिम बिनी मां फैसलो कर अल्लाह जे महबूब फरमायो जिब्राइल मां पंहिंजो इब्राहिम रब जे हवाले थो कयां जिब्रील अर्ज़ कयो से पुट अजीज हूंदो आहे हुसैन त तव्हां जी शहजादी जो पुट आहे इब्राहिम अवां जो पुट आहे पोइ तव्हां पंहिंजो पुट हवाले था कयो हुसैन खे रखो था राज कहिड़ो आहे अल्लाह अल्लाह मुझे हबीब जे अखियुनि में लुढ़क भरजी आया फरमायूं जिब्रील जे इब्राहिम वेंदो त मां रोईंदुसि अकेलो मसलो ना मां बर्दाश्त करे पर जे हुसैन तो हवाले कया तो मां रसूल भी रोईंदुसि त मुंहिंजी शहजादी भी रोईंदी मां फातिमा ज़हरा जो रुअण बर्दाश्त करे कोन सघंदुसि मुझी झोली खाली रहे चल फातिमा ज़हरा जी झोली खाली न छे पान करीम अम्मा खातून जन्नत बि कोन जॾहिं अबू जहल जी न्याणी मुसलमान थी त हज़रत अली खे हिकिड़े माण्हू सलाह ॾिनी पोइ हज़रत अली खे आमादब करे विया जॾहिं अल्लाह जे हबीब खे ख़बर पई पाण ऐलान करायो
सब अचो मस्जिद नबवी में सभई ॼणा आया मुंहिंजा महबूब उथी बीठा ऐं पाण फरमायूं हैदर करार किथे आ लब्बैक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे हबीब फरमायो हैदर करार असां ॿुधो आ अवां ॿी शादी जो इरादो था ठीक इस्लाम में चेन शादी की गुंजाइश जेकॾहिं पाले सके तो रखी सके तो ही तो बिया बस शादी करे सके इस्लाम में इजाजत आहे मगर मुझे महबूब जा लफ्ज ॿुधंदो तो हैरान थी वेंदो हिया मुख्तारे कुल पान फरमायो हैदर करार बस शादियूं करण मना कोने पर जेसताईं मुंहिंजी न्याणी मुंहिंजी शहजादी अवां जे निकाह में आओ तेसताईं तुझे ला ॿी शादी हराम 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 अल्लाह अल्लाह हाय कंहिंखे जुर्रत नथी जो उथी त साईं तुंहिंजे लाइ सघे त ॿी असांजे लाइ बि अवां जी न्याणी जे लाइ बि असांजे लाइ बि अॼुकल्ह जो मुनाफ़िक़ हुजे हा तो चवे हा पर मोमिन हा सब अकीदे वाला हा पुख्ते नजरिए वाला हो उनके खबर है त नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारो न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज़े महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हैदर करार अवाजेला दी शादी हरामा 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 सब खामोश साईं मजाक फरमायो अलीउल मुर्तदा बी शादी करन इस्लाम में जायजा पर तुझे लाना है उन्हीं जो हिकड़ो कारण उन्हीं जो हिकड़ो सबब सबब कहिड़ो आहे त तुझे घर तुझी शादी में निकाह में मुंहिंजी न्याणी फातिमा ऐ हैदर करार तोखे ख़बर आहे त मां पंहिंजे फातिमा ते कुछ भी बर्दाश्त न कंदो आहियां मां पंहिंजे न्याणी जो दुख बर्दाश्त करे न सघंदो आहियां सुभाणे तूं ॿी ॻाल्हि विहारी दे औरतुनि फितरत आहे कंहिं ॻाल्हि ते जेकॾहिं कुझु नाचाकी थी पई ऐं मुंहिंजी शहजादी फातिमा रोई मुंहिंजे दरवाज़े ते आई त पोइ हिननि अखियुनि खे केरु रोकी मुझे अखियों के रोकी दो मां रोई पौंदस जे मोरू त हैदर तुझे झोली में बचंदो तो वट बाकी छा बचंदो मुजादी दोस्तों बुजुर्गो इन जे करे मुझे हबीब फरमायो हैदर भलाई इन्हीं में आ ते जेसताईं मुझी फातिमा अवां जे निकाह में आ तेसताईं तुझे ला ॿी शादी हराम आ अजीब घराना अजीब शहजादा मगर सुनो हुसैन संदस शान निराला जने पान जावा सुनो हुसैन मुझे महबूब करीम
सिद्धे कन्न में आज़ान फरमाई खाबे पासे तकबीर फरमाई हने आज़ान ते इलाही जायन ते ॾिनी वेंदी आ पर तकबीर ख़ास नमाज जे लाइ आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे हबीब पंहिंजे सुहिणे शहजादे हुसैन ॾे न्यारे इरशाद फरमायो शहजादा बांग मुंह ॾेई छॾी आ तकबीर मुंह पढ़ी छॾी आ नमाज जो इंतज़ार आ पुट हुसैन नमाज जी तोखे पारत हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह राज़ो न्याज़ जो ॻाल्हियूं तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार भी आ इज़हार भी आ तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार भी आ इज़हार भी आ तुझा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार भी आ इक़रार भी आ सुभान अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर उलमाए अहले सुन्नत प्यारे पाक हुसैन ज़बाने हाल सां पंहिंजे हबीब सां कचहरी कई कहिड़ी अर्ज़ कयां त बस दुआ उन जी ज़रूरत आ नाना पो करबल खे वसां इन कम मुंहिंजो सिर नेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधां इन कम मुंहिंजो दुआ उन जी ज़रूरत आ नाना करबल खे वसां तो नंढपण में मूंखे कन में चयो मां बचपन में तोसां आए वाइदो कयो आख़ून अबे ऐं खीर अमर जी जल जो मल्हा इन कम मुंहिंजो जी जल जो मल्हा इन कम मुंहिंजो दुआ उन जी ज़रूरत आ नाना करबल खे वसां कम मुंहिंजो तू नज़र कजाए नाना नबी जेको हूंदो बोले हुक्म रबी तू नज़र कजाए नाना नबी जेको हूंदो बोले हुक्म रबी सो पूरो कंदासीं इंशाअल्लाह सो पूरो कंदासीं इंशाअल्लाह आ रब रिझा इन कम मुंहिंजो दुआ उन जी ज़रूरत आ नाना करबल खे वसां तुझो वतन छॾी तुस माना ला तज़न इल्लल्लाह माना तुझे दीन ता दिल पर पाक नबी तुझे दीन ता दिल पर पाक नबी घर बार लुटा इन कम मुंहिंजो दुआ उन जी ज़रूरत भल खे वसां कम मुंहिंजो सिर नेज़े ते धड़ करबल में सिर नेज़े ते धड़ करबल में इस्लाम बचाइणो कम मुंहिंजो दुआ उन जी ज़रूरत आ नाना दुआ उन जी ज़रूरत प्यारा मुस्लमान भाइरो सुने मां
इमाम पाक ज़बाने हाल सां अर्ज़ कयो मुंहिंजा नाना अवान गाए करम फरमाए जो दुआ कजो तव्हांजो हुसैन करबला जे मैदान में अवां जे दुआउनि जो अवां जे प्यार मोहब्बत जी लज रखंदो मां पंहिंजे बाबे जे रत जी लज रखंदुसि पंहिंजे अमल जे खीर जी ओ मुंहिंजा प्यारा नाना साईं करबला जे मैदान में 130 तीर लॻल हूंदा 32 तलवारूं लॻल हूंदियूं 33 भाला लॻल हूंदा पर जॾहिं आज़ान ईंदी तुंहिंजो हुसैन सभ खां अॻ में नमाज़ पढ़ी ॾेखारींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह के मस्जिद में के महराब में के मदरसे में के आस्थाने ते के किथे तुंहिंजो हुसैन तीरन तलवारन जे मींहं में नमाज़ कारी आफद कुरान पढ़ंदा नाज़रू कुरान पढ़ंदा मस्जिद में मदरसन में दरबार ते घर में मुंहिंजा महबूब लेकिन तुझे हुसैन जो धड़ करबला में ऐं मथो मुबारक नेज़े ते हूंदो लेकिन कुरान जो आवाज़ न थिए त हुसैन नालो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो करबला जे मैदान में 72 सवार सोने हुसैन अल्लाह के इश्क में कुर्बान हे मुझे सोने हुसैन ते इम्तिहान इम्तिहान ऐं रब इम्तिहान उन खां वठंदो आहे जेको रब खे घणो प्यारो हूंदो पोइ जेकॾहिं इम्तिहान में वो कामयाब थिए ॾिसो इब्राहिम अलैहिस्सलाम खलील हो न रब जो दोस्त रब आज़मायो जॾहिं अल्लाह जे मियार ते ख़ुदा जी आज़माइश ते सही रखो त रब फरमायो मां तोखे नबियनि जो वॾो ॾाढो बनायो वॾो ॾाढो जद अमजद आज़मायो हज़रत अयूब अलैहिस्सलाम खे रब आज़मायो सॼे जिस्म में कीड़ा कीड़ा सिर्फ ज़ुबान बाक़ी सॼो जिस्म कीड़ा हिकिड़ो कीड़ो साईं जी ज़ुबान खे वेझो आयो त अयूब अलैहिस्सलाम कॾहिं बि अल्लाह खे अर्ज़ न कयो इन कम लाइ उन ॾींहुं अर्ज़ कई मुंहिंजा रब फरमायो जी करीम रब तुझी रज़ा ते तुझे इम्तिहान ते राज़ी आहियां पर ही जेको कीड़ो ज़ुबान खे वेझो आयो इन खे मना कर त मुंहिंजी ज़ुबान खे न खा मां चाहियां थो त इहा ज़ुबान सलामत हुजे जंहिंसां तूं यार जो नालो तुंहिंजो ज़िक्र कंदो रहां इम्तिहान आया पर सभिनी इम्तिहाननि में मुंहिंजे हुसैन ते वॾो इम्तिहान आयो अल्लाह अल्लाह आज़माइश मुझे सोने हुसैन ते वडी आई जंहिंमें मुंहिंजा प्यारा 72 घर जा अफराद जंहिंमें पुट जंहिंमें भाणेजा भाइजा मुंहिंजा अजीज दोस्तो मिट माइट उहे सोने हुसैन कुर्बान कया जंहिंमें सोनो हज़रत इमाम अली असद जंहिंजी उम्र टोटल 6 महीना जॾहिं सोने हुसैन जो अली असगर शहीद थियो त पाण फरमायो पुट अली असगर मूं दुनिया जी तारीख़ पढ़ी आहे जंगुनि जो मुतालो कयो आहे पर कंहिं बि जंग में तुंहिंजी उम्र जेतिरो मुजाहिद मूं न ॾिठो हिन उम्र जो को बि माण्हू कोन आयो सोना अली असगर तूं 6 महीननि जो करबला जी तारीख़ तोखे याद रखंदी करबला जी जंग तोखे याद रखंदी दोस्तो एतिरे क़दर मुझे सोने इमाम पाक ते इम्तिहान आया सोने ते इम्तिहान आया पर सोने जे वञण खां बाद भी पाकन ते इम्तिहान आया सजे घर ते इम्तिहान मुजादी दोस्तो इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु ने इम्तिहान में अल्लाह जे फज़ल से कामयाबी हासिल कई जोरदार इम्तिहान एड़ा इम्तिहान जिन मुझे सोने हुसैन जे सब्र के लोडियो अज किताब मुतालो कंदो आयुस जने सबई साथी मुझे सोने पाक इमाम जा शहीद थिया हने अकेलो इमाम दोस्तों
घर में को कुराड़ो पोड़ो गुजारे तो वजे न भली माइट त चवन घर बाती त दुआ थे दाने वजे इलाही तकलीफ में आ अल्लाह वठी वजे एड़ियूं गालियूं असां बुझूं अदालत वठी वजे त बेहतर वडी तकलीफ आ पर एड़ो भी जे गुजारे तो वजे असां ॾिठो आ उन जे पुटन न्याणियुनि खे घर भातियुनि खे पाड़ो गॾिजी अची सब्र जी तलक़ीन कंदो आ भाइर खे भाकर पाए अदा सब्र कयो बस अल्लाह वॾो आ ईअं पाड़ी जूं मायूं उन जे न्याणियुनि भेनरुनि खे दिलासा ॾींदियूं पर मुंहिंजे सोने हुसैन ते एॾा जबल किरी पिया लेकिन हिकु अहिड़ो माण्हू न हो जो खणी मुंहिंजे हुसैन खे कंध तां भाकुर पाए ते हुसैन सब्र असीं तोसां गॾु आहियूं भरी करबला में मुंहिंजे हुसैन खे को दिलासो ॾियण वारो न दोस्तो पर जॾहिं पाण अकेला करबला जे मैदान ॾे हलिया पंहिंजे घोड़े ज़ुल्झना जे मथां सवार थिया घोड़े खे फरमायूं घोड़ा हल ऐं पाण अखियूं बंदि क्यों बंद क्यों तो मता कोई ते नजर वने मता मोटी पवा घोड़ा हल मगर घोड़ो नथो हले घोड़ो हेठ निहारे मुझा प्यारा बटे दबा पान अखियूं खोलियूं त घोड़े जो कंध हेठा हेठ जो निहारियूं त पासे में शहजादी 7 सालन जी सकीना बीठी फरमाए पई घोड़ा मुझे बाबे के न वठी वन रात वेचड़ी आ तोखे खबर आ त मां बाबे जे सीने ते सुमण जी आदती आया मुझो बाबो हलियो वेंदो मुझो अदा अली अकबर वयो मुझो भा अली असगर वयो घोड़ा मुझे बाबा के न वठी वन मां थकावल आया अज मां बाबे जे सीने ते मथो मुबारक रखी सुमन ला 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 यो मंजर तो को मुझे हुसैन का पुटन वाला न्याणन वाला आयो दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिब औलाद ही जाने इमाम पाक आयो साईं शहीद थी विया शाम थी पर इमाम पाक सकीना के मोकलाण पंहिंजे सीने सां लॻाए हज़रत सैयदा ज़ैनब खे फरमायो ज़ैनब मां अॼु अव्हां खां जुदा थी वेंदसि मुंहिंजी भेण हे काफ़िलो तोखे संभालणो आहे हिननि खे संभाले मदीने वठी वञा पर मूं भाउ जूं 2 नसीहतूं यादि रखजां हिकड़ी नसीहत मुझी सकीना के धार रखजा मुझी मासूम न्याणी कदे मुझी जुदाई न ॾिठी मुझी सकीना के पाण सां हार जा पंहिंजे सीने सां लॻाए रखजा शाम जो ज़ालिम कूफी तंबू साड़ींदा खेमन के बायूं लॻंदियूं ऊंधाई हूंदी मता सकीना बाबा बाबा करे एडे होडे विछड़ी वजे मुझी सकीना के संभाल जा ए बी गाल तो पंहिंजे पर्दे जो ख्याल रखजो अदी ज़ैनब बगालियूं सकीना जो ख्याल रखजो पर्दे जो ख्याल रखजो अल्लाह के हवाले पान घोड़े ते रवाना थी विया करबला में 130 तीर लगा जिस्म 130 32 तलवारूं 33 नेजा बिल आखिर अल्लाह जी राह में मुझा प्यारा मथो धड़का धार थियो शाम थी वई मुझो हुसैन शहीद थियो सिज लहियो थोड़ी उधारी थी वई यजीदन ज़ालिमन तपुल के पाई मुझा प्यारा अफरा तफरी थी पाक बाहर वेठा थोड़ी देर का पो
हज़रत अम्मा ज़ैनब सारो सकीना के दावई हज़रत कलसूम खां पुछो शार बानू रुबाब सकीना नजर नथी अचे सकीना किथे आ हज़रत सैयदा ज़ैनब पर्दो करे हेॾा होॾा निहारे थी मताए मंज़र ॾिसी सकीना बेहोश थी वई हुजे पान गोले गोले थोरो अॻिते वई ॾिसे त बाबे हुसैन जे सीने ते मथो रखी शहजादी चेती बाबा बाबा रात पइजी वई आहे घर हलो बाबा हलो दोस्तों इमाम आली मकाम जे सीने ते मथो रखियो आराम पई करे हज़रत सैयदा ज़ैनब आई सकीना सकीना हल रात थी वई आहे पुफी तू हल मां बाबा के वठी थी अचा मां बाबा के परचाए वठी थी अचा शायद बाबा सां रुसी हो दोस्तों सोने हुसैन का बाद भी इम्तिहान पूरो न थियो पाकन के मथा इम्तिहान आयो रात करबला में गुजरी सुबह जो इन ज़ालिमन इमामन पाकन जे पाकन खे मुझे मुस्तफा जी पर्दादार न्याणियुनि खे उठन ते विहारियो मुझा प्यारा दोस्तों जन जे चादर ते कने खैर जी नजर न पई इन्हनि पलीतन ज़ालिमन बेदीनन पाक हरमन खे मुझा जी दोस्तों उठन जे पुठन ते विहारियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पाक मथो मुबारक सर मुबारक नेज़े जी नोक ते रखी विच में घोड़ो हलायो काफिलो हलंदो थोरो अॻिते हलियो त हिकिड़ी कुरारी माई वेठी ओड़ी माई वेठी चवण लगी इब्ने सैद ज़ालिम मूं ॿुधो आहे तव्हां पंहिंजे रसूल जे बचन खे शहीद करे छॾियो ज़ालिमो असांजे नबियुनि जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो खुर गॾह जो खुर हिकिड़ी जाइ ते मौजूद आहे उनखे 100 साल गुज़री विया असीं उन जो अदब कंदा खुर जो साईं जी सवारी गॾो उन जे खुर जी ज़ालिमो सोने महबूब जी तस्वीर जी हया न पर हाणे मूंखां पैसा वठो मुझो पुट बीमार आहे मां मुसलमान कोन आहियां मां ईसाई आहियां मुझो पुट बीमार आहे इमाम ज़ैनुल आबिदीन के इजाजत दो पासे में घर मां वठी वञा पंहिंजे बच्चे जे लाइ दुआ घुरायां इब्ने सैद ज़ालिम अमर बिन सैद चवण लॻो भाई माज़अल्लाह हिननि जी दुआ में छा रखियो आहे पाण खे न बचाए सघिया तुझे पुट खे छा बचाईंदा सोने ज़ैनुल आबिदीन फरमायो ज़ालिम इब्ने सैद ज़ालिम तोखां ते ईसाई चङा जेके मुंहिंजे नाने जी तारीफ़ पिया कनि मुंहिंजे नाने खे सुञाणनि था उन्हनि जो अक़ीदो आहे ज़ालिम अरे करबला में असा अल्लाह जे अमर जे अग्यां मजबूर हुआसी इम्तिहान जे अग्यां मजबूर हुआसी हाने इह कोन थींदो हथ मां खणंदुस हिन कुरारी जो पुट अल्लाह ठीक करे छॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इमाम पाक गॾियो जॾहिं दरवाज़े ते पहुता त अंदर रुअण जो आवाज आयो माई के खबर पई पुट गुजारे हुआ इमाम ज़ैनुल आबिदीन के अर्ज की शहजादा तुझे कदम कदम जो थोरो तवा आया
पर मुझी किस्मत या नसीब मुझो पुट गुजारे वो। साईं ज़ैनुल आबिदीन फरमायो माई दवा जो दरवाजो बंद थी वो दुआ जो दर त खुलो, दुआ जो दर खुलला मुके वठी अंदर वठी हथ कड़ियूं लगी पेरन में हथ अंदर वठी आई साईं मथा भी दुआ घुरी तो मुझा मौला ईसाई मता खिला मौला करबला में असा तुझो हर आदर मंजूसी लेकिन मालिक मुझा मालिक इम्तिहान खत्म थी असा तुझे महबूब जा बचला असा जी इज्जत रखदा हिन जवान के जीरो कलम पढ़ी थी इमाम जी ही करामत ॾिसी सॼो ईसाई जो ॻोठ मुसलमान मगर बदबख्त यजीदी जिनका असल में रब रुसी चुको इमाम पाकन जे सदके ॿियनि खे दीन मिले पियो हिदायत मिले पई ईमान मिले पियो पर हिननि ज़ालिमनि खे न मिले जो रब हिननि खे रब खे इहे बख़्शणा हुई काफ़िलो हलियो काफ़िलो हलियो मुझा प्यारा दिल हलाइण वारो वाक़ियो पेश आयो रात थी वई ॿिए ॾींहुं शाम जो इब्ने ज़ियाद ज़ालिम चयो त काफ़िलो ॿाहिरि रोकजो शहर खां ॿाहिरि सुबुह जो सभु माण्हू उथनि पोइ वठी अचिजो मुंह उधारो थे घोड़े जे मथो नेज़ो उन ते मुझे पाक हुसैन सर मुबारक शहजादी सकीना बार बार ॾिसे नंढड़ी शहजादी रोए बाबा बाबा करे मुखे बाबा समझायो हिकड़ो ज़ालिम यजीदी बीबी साहबा सैयदा शहजादी सकीना बार बार जालिम जो सदनी तो बीबी साहब शहजादी घोड़े टकरी जालिम मुझा प्यारा ख्याल में न कयो अचानक अम्मा ज़ैनब सारियो तो सकीना किथे सकीना किथे पाण यकदम सवारी भियारे सकीना सकीना अदा हुसैन मुखे तुझी पारत करे लो पुट किथे आई पोइते वने सकीना हेठ जमीन ते पासे में एक माई साहबा बुरके में बैठी पान फरमायो माई साहबा असा के तो को सलाम करने जे ला तैयार ना तुम के रही मुझी शहजादी सकीना जे पासे उन्हीं खातून जन्नत मुझा प्यारा खातून दर पंजो बुरको जो हटायो फरमायो ज़ैनब मुखे सुञाण मां तुझी अम्मा फातिमा ज़हरा आयो मां बीबी सकीना के संभाले वेठी दोस्तों बुधन गालियों सवलो पर दिल ते हथ रखो यो वक्त छा रात बाहर गुजारी काफ़िलो बिठो आ खूनी बिन यजीद ज़ालिम इमाम पाक जो सर मुबारक खड़ी घरा एकड़े तनूर में रखी बोरची खाने में रखी पान सुनी पियो रात जो घरवारी उठी ॾिसे त असां वारो रधाणो बोरची खानो उन मजा नूर जो लाइटूं आसमान सां लगी नूर जा फुआरा नूर अचे वञे छो पाण उन तनूर ढकणो हटायो मुझे सोने हुसैन जो सर मुबारक दाह करे पंहिंजे मुड़स खूली के उछारी ज़ालिम माण्हू घर सोन आणींदा पैसा आणींदा
ज़ालिम तो रसूलुल्लाह जे फर्जंद जो कुलन जे सवार जो मथो मुबारक करा दो बदबख्त तो ते खुदा जी लानत पवे ही तो छा कयो खूनी धकाण लगो माई साबा दा कई घर संभाल मुझो मोहवरी न ॾिसनि उहा माई साबा जो निकती त वरी जिंदगी में ज़ाहिर सुबह थी मां पाक जो काफिलो इब्ने ज़ियाद जे दरबार में आंदो वियो बीबिन सगोरन के हथ खड़ियो मुझे महबूब जो मुझे सुने हुसैन जो काफिलो जॾहिं यजीद इब्ने ज़ियाद जे दरबार में आयो सुने हुसैन जो सर मुबारक हिकिड़ो थाल हो उन में ज़ालिम रखी इब्ने ज़ियाद जे अॻियां आंदाऊं हिननि पलीतनि जो सार बुग़्ज़ अञा बि कोन वियो अञा बि न वियो हिन ज़ालिम जे हथ में हिकिड़ी लकड़ी इमाम पाक जे वात मुबारक में लबन मुबारकनि ते ये छिड़ी हणी चईंदा हे हुसैन बादशाही जे कब्ज़े जे हज़रत ज़ैद बिन अरकम मुझे मुस्तफा जो सहाबी वेठो रहियो न कुरानो उठी बीठो फरमायूं ज़ालिम अरे लानत पवई पंहिंजी या छिड़ी हटा लकड़ी हटा खुदा जो कसम हिन अखियुनि सां ॾिठो त मदीने जे साईं इन्हनि चपल खे चुमंदा ज़ालिम तूं कलमो जे मुस्तफा जो पढ़ी असां गवाह आहियूं हिकिड़े सफ़र में वियासीं इमाम हसन हुसैन रुना नंढड़ा साईं वापस आया फरमायूं शहजादी बचड़ा सुठा रहनि बाबा पाणी कोन्हे फरमायूं कई वटि साईं कई वटि कोन्हे फरमायूं फिलहाल हुसैन खे खणी पापर पाए असां ॾिठो पंहिंजी ज़बान मुबारक इमाम हुसैन जे वात में इमाम हुसैन साईं महबूब जी ज़बान खे चूसे जॾहिं रुअण बंदि थी वियो पाण फरमायूं शहजादी ॿियो शहजादो बि ॾे इमाम हसन खे पंहिंजी ज़बान चूसाई इमाम हुसैन हसन भी खामोश थी विया सॼे सफ़र में पोइ न रुना अरे ज़ालिम तूं उन्हनि चपल में वेठो ये छिड़ियूं हलाई जिन चपल ते खुदा जो महबूब चुपियो ॾिनो ज़ालिम हिकु दफ़ो असीं रसूल जो जहां सां ॿाहिरि निकितासीं मदीने शरीफ़ खां थोरो ई निकितासीं त रुअण जो आवाज़ आयो मदीने जा साईं बेताब थी विया पाण वापसि पहुचा दरवाज़ो फरमायूं फातिमा इमाम हसन हुसैन था जी बाबा पाण फरमायूं शहजादी तोखे ख़बर आहे त मां ऐं मुंहिंजो रब इन्हनि जो रुअण बर्दाश्त अरे ज़ालिम अमां जो कुझु कयो सो कयो अञा बि तूं बेअदबी खां बाज़ नथो अची बेईमान मुंहिंजा प्यारा दोस्तो एतिरे क़दुरु नाजाइज़ी एतिरे क़दुरु बेहयाई इन्हनि यज़ीदनि कई क़यामत ताईं इन्हनि जे मथां लानत वसंदी रहंदी तमाम चओ हुसैनियत यज़ीदियत ते लानत हुजे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो इमाम पाक ऐं संदसि काफ़िले सां चलो करबला में जो कुछ छो उन खां बाद हिननि कहिड़ो सुठो किरदार छा उन्हनि खे ख़बर कान हुई हे पाक बीबियूं परदानशीन दोस्तो उन्हनि खे हया अदब न आयो सुबुह जो काफ़िले खे बीबियुनि सगोरनि खे सॼे शहर में फिरायो न गली गली हिननि ज़ालिमनि खे हया न आयो किस्सो मुख़्तसर उतां खां जॾहिं काफ़िलो रवानो थियो दमिश्क में आयो दमिश्क में रात पइजी वई यजीद खे इत्तला कयो इमाम हुसैन जो काफ़िलो आयो आहे उन बेईमान बि चयो काफ़िले खे ॿाहिरि कयो रात थी वई आहे केरु ॾिसंदो सुबुह थिए माण्हू ॾिसनि माज़अल्लाह उन जो मतिलबु असांखे दुश्मन मुखालिफ़नि खे ॾिसनि
रात आ काफिलो यजीद जे कोठीअ जे ॿाहिरि पी सगोरियूं ॿाहिरि वेठियूं। दोस्तो नंढड़ा ॿार शहर जा उन्हनि खे ख़बर पई त कैदी आया। कैदी उनखे इहा ख़बर कान्हे त केरु वो सदको खणी आया। सदके जूं मानी त कैदियुनि खे पेश सैयदा ज़ैनुल आबिदीन जॾहिं उन्हनि जो आवाज़ ॿुधो फरमायूं ॿारो इहो पंहिंजा सदका खणी वञो। मदीने वारे साईं जूं न्याणियूं सदको असांजे लाइ जाइज़ असांजे लाइ सदको। दोस्तो हिकिड़ी माई छत ते वेठी उनखे बि ख़बर कान्हे त केरु बीबियूं आहिनि केरु। उहा हेठि लही आई कपिड़ा हा के चादरूं हुयूं कुछ खाधे पीते जो सामान अची पेश कयई हर एक खे ऐं सभिनी सां प्यार करे पाणी प्यारे। अम्मा सैयदा ज़ैनब आई पुछा के माई असांखे सुञातो अथई छा? असांखे तो को सलाम करे कोन थो अचे तोखे कीअं एहसास थियो? माई साहबा अर्ज कयो अदी मां अव्हांखे कोन थी सुञाणा अव्हां केरु आहियो पर आऊं मदीने जी रिहाइशी आहियां। मदीने जी रिहाइशी आहियां हिकिड़े यहूदी जी थी आहियां। मूं अम्मा ख़ातून जन्नत जो हुस्न जमाल ॾिठो हिकिड़ी करामत ॾिठी पोइ मां मुस्लमान थी वियसि। पोइ बाबे मूंखे अम्मा ख़ातून जन्नत जी ख़िदमत जे लाइ ग़ुलामी में ॾेई छॾी। मां हमेशा अम्मा जी ख़िदमत में रहियसि। हिकिड़े ॾियारे मौला अली साईं बीबी फातिमा रोज़ो रखियो शाम जो मानी पाणी गॾु करे रखियो त हिकिड़ो कैदी आयो मुंहिंजा बच्चा बुखिया। हज़रत फातिमा हज़रत अली साईं रोज़ खजूर जे दाणे पाणी जे ढुक ते खोले छॾियूं सॼो सामान उनखे ॾेई छॾियो। मूंखे मोहबत हुई त मां बि पंहिंजी मुर्शिदाणी पंहिंजे मुर्शिद तरीक़े ते हलंदे जॾहिं बि कैदी ॾिसंदी आहियां त पोइ मां उन्हनि जी ख़िदमत कंदी आहियां। सैयदा ज़ैनब रोई भरियो फरमाई असांखे सुञातो। जॾहिं अम्मा जी ख़िदमत में हुई तॾहिं के तोखे ॿार यादि अचनि था? जी हाँ नंढड़ी शहजादी ज़ैनब हूंदी इमाम हुसैन इमाम हसन हज़रत अम्मा सैयदा ज़ैनब फरमायो भाई मां तो साबू को सर मुबारक माई साहबा दारो कतार रमी सैयदा मुझे दुआ कबूल थी वई। अम्मा फातिमा हली वई पर मां दुआ घुरंदुसि सांग सां शहजादी ज़ैनब खे अज मुखे रब तो सब मिलायो। शहजादी ज़ैनब फिक्र न कर मां वेठी आहियां मुझो घर अवां जे लाइ हाज़िर आहे। सैयदा ज़ैनब फरमायो खुदा तुझा बेड़ा पार कंदो। या नसीब लिखियो जो निराण में सुअंग कियाड़ी कीअं थिए पारियो वेठी पार जेको लालन लिखियो। दोस्तों अॻिते वाक़ियात वॾा वरी के मौके ते रब इमामन जे ज़िक्र जे सदके असांजी आख़िरत सजाई फरमाए असां ते रहम फरमाए
असां के करम फरमाए चल सोने हुसैन जे सदके अमा आचार सालार गोठ सादात आबाद या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका गुंबद खिदरा जावाली सब नबी तो दर सवाली उम्मती छदे न खाली उम्मती छदे न खाली या हबीब